छा अव्हां कॾहिं ग़ौर कयो आहे त कुझु माण्हू खाइण बैदि निंड महसूस करण लॻंदा आहिनि। इहो निंड जे साइकिल ऐं हाज़मे वारे निज़ाम जे पैटर्न जो कुदरती नतीजो बि थी सघे थो, पर इहा बि हक़ीक़त आहे त कुझु क़िस्मनि जूं ग़िज़ाऊं ऐं खाधो खाइण जो वक़्तु खाधे बैदि माण्हुनि में निंड जो अहसासु वधाइण जो सबबु बणिजी सघे थो। खाधे बैदि जिस्मानी तवानाई जी सतह में घटिताईअ खे तिबी ॿोलीअ में पोस्ट इरांडियल सोमनोलेंस बि चयो वेंदो आहे। मुहक़िक़ खाइण बैदि खुमार थियण या थकावट जे हवाले सां मुख़्तलिफ़ ख़्याल रखनि था, पर इन ॻाल्हि ते सभु मुतफ़िक़ आहिनि त ही जिस्म जो कुदरती रद्द-ए-अमल आहे ऐं इन हवाले सां आम तौर ते ॻणती करण जी का ज़रूरत नाहे। सवाल इहो आहे त माण्हू खाइण बैदि खुमार ऐं निंड छो महसूस कंदा आहिनि। मानी खाइण बैदि खुमार या ध्यानु ॾियण में ॾुखियाई महसूस करणु घणो करे आम आहे। हिकु फ़र्द इन हवाले सां थकावट महसूस करे सघे थो त हुन छा, केतिरो ऐं कंहिं वक़्तु खाधो आहे। प्रोटीन ऐं कार्बोहाइड्रेट सां भरपूर ग़िज़ाऊं माण्हुनि में ॿियुनि ग़िज़ाउनि जी भेट में खुमारनि जो अहसासु वधीक ॾियारींदियूं आहिनि। कुझु मुहक़िक़नि जो चवणु आहे त को शख़्स इन्हनि ग़िज़ाउनि बैदि निंड महसूस करणु लॻंदो आहे छो त जिस्म में हिकु केमिकल सेरोटोनिन वधीक थियण लॻंदो आहे, जेको निंड में मदद कंदो आहे, जॾहिं त मिज़ाज ते ख़ुशगवार असर पवंदा आहिनि। हिकु अमीनो एसिड ट्राइफिटोफिन प्रोटीन सां भरपूर ग़िज़ाउनि जे इस्तेमाल में वधंदो आहे, जेको जिस्म खे सेरोटोनिन ठाहिण में मदद ॾींदो आहे, जॾहिं त कार्बोहाइड्रेट्स ट्राइफिटोफिन खे जिस्म में जज़ब थियण में मदद ॾींदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो प्रोटीन कार्बोहाइड्रेट्स जो वधीक इस्तेमाल निंड जो अहसास में वधाए थो। वधीक प्रोटीन वारियुनि ग़िज़ाउनि में मच्छी, कुकुड़, आना, पालक, खीर, सोया प्रोडक्ट्स ऐं पनीर वग़ैरह शामिल आहिनि, जॾहिं त कार्बोहाइड्रेट्स वारियुनि ग़िज़ाउनि में सयूं, डबल रोटी, बिस्किट, केक, कुकीज़, डोनट, खीर, खंडु ऐं चांवर शामिल आहिनि। कॾहिं कॾहिं माण्हू खाइण बैदि बि निंड महसूस कंदा आहिनि। जेके माण्हू मंझंदि जो वधीक खाइण जा आदी हूंदा आहिनि, उन्हनि खे घटि खाइण वारनि जी भेट में निंड वधीक वठंदी आहे। खाइण सां ब्लड शुगर वधी वरी लही वेंदी आहे, जंहिं जे नतीजे में जिस्मानी तवानाई जी सतह बि घटिजी वेंदी आहे। इन खां सवाइ खाइण बैदि निंड अचण जे ॿियुनि अंसरनि में राति जी ख़राब निंड जा असर बि हूंदा आहिनि। हर माण्हू जी हिकु कुदरती जिस्मानी घड़ी हूंदी आहे जेका खाइण बैदि असर छॾींदी आहे। नेशनल स्लीप फाउंडेशन मूजिबि माण्हुनि खे राति 2 वॻे ऐं मंझंदि 2 वॻे कुदरती तौर ते जिस्मानी तवानाई में घटिताई जे नतीजे में निंड जो अहसासु थींदो आहे। राति ऐं ॾींहं जो वक़्तु जिस्मानी घड़ी खे रेगुलेट करण लाइ ज़रूरी आहे, पर खाइण जो वक़्तु बि पंहिंजो असर छॾींदो आहे। खाइण बैदि निंड जो अहसासु अहिड़नि माण्हुनि खे पसंदि नाहे ईंदो जिन खे पंहिंजा कम उकलाइणा हूंदा आहिनि, पर इन खां बचण बि ॾुखियो न आहे। जीअं घटि खाइण ऐं थोरे वक़फ़े सां खाइण सुठी निंड करण ऐं वाक़अनि इन में मदद करे सघनि था। जेकॾहिं हर भेरे खाइण बैदि थकावट जो अहसासु ऐं निंड वठे थी त डॉक्टर खे ॾेखारणु घुर्जे। कुझु मरीज़नि, मिसाल तौरु एलर्जी, हाज़मो न थियण ऐं शुगर जे मरीज़नि खे बि ईअं थी सघे थो।